अरे दे रोज रोज कूड़ आई डटा पैसा तो तुझे मां कनन मां कढनस। बशीरा हे दफ़ो माफ़ कर, मां तोखे पैसा 2 ॾींहंनि में वापस कंदुसि, सिर्फ़ हे दफ़ो। मां तुझे पीजो न करा जो तोड़े मां रोज रोज इंदस। बशीरा ॾिस, इज्जत सां चवे थो, पी ते न वञ, न त एडी गैरत थी अचे तो पैसा दे। जुआ खेलण लाइ त भगा था चो, बाक़ी पैसे ॾियण लाइ औंठो बुकी थो लायां। माण्हू मूंखां पैसा छिके था वठनि, ऐं मां बि तोखां छिके वठंदुसि। अरे दे असां बुकिन वारनि खां जॾहिं तव्हां पैसा खटींदा आहियो ऐं छिके वठंदा आहियो, ऐं जॾहिं महिल तव्हां हारायो था पैसनि खां औंठो। बशीरा हे चकर सिर्फ़ माफ़ कर, पहिरे थो पवे, सुभाणे मां तोखे पंहिंजा पैसा वापस ॾेई वेंदुसि। चुप पैसनि जा सका रबाज़ वठी हल हिनखे, पाणे हिन जा माइट पैसा ॾेई हुनखे छॾाए वेंदा। अली ही सब छा है? ही केरा आहिनि? केरु आहीं तूं? अरे त हल हले तो। मां अली जो वॾो भाउ आहियां। छा कयो आहे अली? मूंखे ॿुधाए। अच्छा मैं तूं खान साहब भाउ आहीं, मां बुकियार आहियां। तुंहिंजो भाउ मूं वटि जुआ खेॾणु ईंदो आहे ऐं मूं 30,000 रुपया हुन हराया आहिनि। छा अली भाउ तूं जुआ खेॾंदो आहीं? अदा हा, मां जुआ में 3000 हराया। माफ़ कजां मुंहिंजा भाउ, मां ॾोहारी आहियां, मूं वाकई 3000 हराया आहिनि। ऐं हींअर मां ॿधे खयों थो वञासि ऐं ॾिसां थो केरु थो मुंहिंजो औंठो पटे। अदा तव्हांजो को बि ॾोह न आहे, सॼो ॾोह मुंहिंजे भाउ जो आहे। मां यार तव्हांखे ॿाहूं थो ॿधां, तव्हांखे पैसा मां ॾींदुसि। ऐं हा सिर्फ़ु 5 ताईं मोहलत ॾियांसि थो, ऐं मोहलत तुंहिंजे करे थो ॾियांसि छो जो तूं मूंखे सुठो माण्हू थो लॻी। सिर्फ़ु 5 ताईं मोहलत अथई। ऐं हा 5 खां पोइ ॾिसां त तव्हां ॿई पैसा कीअं था ॾियो। हाज़ुर अदा हाज़ुर, 5 बजे तव्हांखे पंहिंजी अमानत मिली वेंदी। कमाए मुंहिंजे हथनि में लिफू पइजी वियूं आहिनि, ऐं तूं वञी क्रिकेट जी जुआ ते थो वेहीं। हाणे तूं ई ॿुधा त मां 5 ताईं 30,000 किथां आणींदुसि जो हिननि खे ॾींदुसि। मूंखे माफ़ कजां मुंहिंजा भाउ। तूं हल घर, मां दोस्त खे ॾिसी पैसनि जो बंदोबस्तु कयां थो। ठीकु आहे अदा। छा कयां, कंहिंखां पैसा वठां? हा मुंहिंजो प्यारो दोस्त इरफान, उन्ही खे चवंदुसि ऐं उहो मूंखे पैसा ज़रूरु ॾींदो। यार तोसां त ॾाढो ज़ुल्म थी वियो। तुंहिंजे भाउ तोखे ॾच में विझ छॾियो ऐं तूं ग़रीब माण्हू किथां आणींदे 30,000 रुपया? हा यार वहीद ॾाढो परेशान थी वियो आहे ऐं मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त मां छा कयां। यार इहो तोखे न तुंहिंजे भाउ खे सोचणु खपे हा। पर हा यार अॼुकल्ह जेको आहे न क्रिकेट जी बि ॾाढी जुआ थी वई आहे। जेको बि घरां नौजवान निकिरे पियो पढ़ाई ते को ध्यानु ई कोन्हे, सिर्फ़ु होटलनि ते वेही जुआ था खेॾनि। इहा क्रिकेट जी जुआ वॾी लानत बणिजी चुकी आहे। मां ॾाढो परेशान आहियां, छा कयां? काफ़ी दोस्तनि वटि मदद लाइ बि वियो आहियां पर केरु बि मदद नथो करे। यार बाबा मूंखे माफ़ कजां, मां तुंहिंजी का बि मदद नथो करे सघां। ख़ैर मुंहिंजी अलाह मदद कंदो, उहे बि मौलाइन जो मौला आहे, पर दोस्त दोस्त जी मदद कंदो। यार अरबाब तूं मुंहिंजो नंढे लाइ दोस्त आहीं, पर तुंहिंजी मां हिनमहिल का बि मदद नथो करे सघां। यार इरफान ख़ुदा जो वास्तो अॼु मुंहिंजी मदद कर, मां ॾाढो परेशान आहियां। मां ॾिसां थो पर लॻे ॾाढो मुश्किल थो। ॾाढी मजबूरी आहे ऐं अॼु शाम मूंखे कंहिंखे 30,000 ॾियणा आहिनि। तूं पंहिंजी गाॾी छो नथो खपाहीं जेका तोखे मूं अॻु में वठी ॾिनी 45,000 में? मां जो ॻाल्हि थिए जे अगरि मूंखे केरु 45,000 ॾिए त मां पंहिंजी गाॾी खपायां। तूं ई ॾिस, अगरि केरु वठे थो गाॾी त पोइ मां उनखे पंहिंजी गाॾी ॾियां। पर आहे जुमो, कंहिं दोस्त खे फ़ोन करे था ॾिसूं, मता कमु थी वञे। दादा अरबाब तूं मुंहिंजो नंढे लाइ जो दोस्त आहीं, तुंहिंजी परेशानी सम्झ मुंहिंजी परेशानी। मां कुझु करे थो वठां, अलाह बहितर कंदो। हाँ यार तुझी वॾी महिरबानी।
इरफान छा हाल आहे? हाँ यार गफ़ार, जेका गाॾी वरिती सी मां पंहिंजे दोस्त अरबाब खे वठी ॾिनी 45,000 में, उहा हाणे घणा कंदी? इहा गाॾी हींअर 45 कंदी। अच्छा, त माना मां 45,000 में वठी सघां थो न? हल पोइ ठीकु आहे, सभु जो मिलंदासीं। ठीकु आहे, ओके, अल्लाह हाफ़िज़। छो न इहा गाॾी 30,000 में मां वठी आई 45। हेलो, हाँ अरबाब, तुंहिंजी गाॾी जे नाले हिकु दोस्त खे चयो आहे, उहो गाॾी वठे थो। यार इरफान, तुंहिंजी वॾी महिरबानी। तूं मूंखे ॾुखे वक़्त में कम थो अची। दोस्त हुजनि तो जहिड़ा। न यार, तूं इहा कहिड़ी ॻाल्हि थो करीं? दोस्त दोस्त जी कमु ईंदो आहे न। ठीकु आहे दादा, मां पंहिंजी ऑफिस में वेठो आहियां, तव्हां हुते अचो। ठीकु आहे, मां अचां थो तोड़े। यार इरफान, तुंहिंजी वॾी महिरबानी। किथे आहे दोस्त? गाॾी ॾिसंदो? हाँ यार, हुनखे को ज़रूरी कमु हुयो, तंहिंजे करे हू पैसा मूंखे ॾेई वियो। पोइ ठीकु। अचे गफ़ार, हे गाॾी जी चाबी वठ, पैसा मां तोखां सुभाणे खणी ईंदुसि। छा थियो इरफान? कल्ह ट्रोनी गाॾी वरिती अथव, वरी अॼु खपायो था? यार गफ़ार, फ़ाइदे में मिली त वरितमि, 30 में वरितमि, 45 त तूं ॾींदे न। यार इरफान, हिकिड़े ॾींहं में हेॾो फ़ाइदो वठी आहियो। अस्सलाम वालेकुम। वाह इरफान छा हाल आहे? तूं ॿुधा यार, मां पाण ॾाढो परेशान आहियां, तोखे ॻोल्हींदो पियो तव्हां, पर मूंखे ॿियो कुझु करां। तूं हुकुम कर। असल में मां यार गाॾी जी तलाश में आहियां, मूंखे गाॾी वठणी आहे। अच्छा, माना त तोखे गाॾी खपे, त पोइ गाॾी मूं वटि आहे। अरबाब खां मूं वरिती आहे 30 में, 40 में तोखे ॾींदुसि। यार इरफान, चाबी मूं वटि आहे, वरी हिनखे गाॾी जो चईं थो। अड़े यार, छॾ हिन ॻाल्हि खे, हीउ त दोस्त आहे न पंहिंजो। इरफान भाउ, ठीकु आहे, पोइ मां तोखे 40,000 रुपया हींअर ॾियां थो, गाॾी जा मूंखे ॾे बसि। अलाए वटि चाबी। तव्हां ॻाल्हि साॻी आहे, हे पंहिंजो दोस्त आहे। वाह दोस्त वाह, वाह जो दोस्ती जो फ़ाइदो वरितो अथव। वाकई दोस्त तव्हां जहिड़ा। वहीद, मुंहिंजा दोस्त, मां तोॾे बि आयो हुउसि, तो वटि त रुपियो बि कोन हो, पोइ हिनमहिल 40,000 किथां आया? तव्हां सभिनीनि खां वधीक फ़ाइदो इरफान खे पियो। 30,000 में वठी ऐं 40 में ॾिए थो। तोखे यादि आहे न इरफान, जॾहिं तुंहिंजो वालिद साहब सीरियस हो, तोॾमहिल रत जूं थैलियूं 2 मूं तोखे ॾिनियूं, ऐं तोखे भाकर विझी मां चयो त तूं घबराजांइ न, त हिन दोस्त जी रत बि तुंहिंजे लाइ हाज़ुर आहे, ऐं तूं अॼु मूंखे इहो सिलो ॾिनो। वहीद, तोखे यादि आहे, तूं बि मूं वटि पैसनि लाइ आहीं, ऐं मां पंहिंजी भेण जा वाला खपाए तोखे पैसा करे ॾिना। मूं दोस्ती में तव्हां ॿिन्हिनि जी केॾी मदद कई, ऐं तव्हां मूंखे इहो धोखो ॾिनो। वाकई अॼुकल्ह मतिलब जी दोस्ती आहे, पर मां न, कॾहिं तव्हां बि मजबूर थींदो, ऐं कंहिं बि मजबूर खां फ़ाइदो न वठो, छो जो इहा मजबूरी कॾहिं बि तव्हांजी बणिजी सघे थी। मतलब जा सभु माण्हू यार